अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर सिंध हुकूमत पारां सिंध जा तालीमी इदारा बंदि करण वारे ऐलान ख़िलाफ़ पूरी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। उते दौलतपुर सिफन में पिणु दौलतपुर सिफन एक्शन कमेटी SUP जे महाज़ सिपाब जे सॾ ते स्कूल खोलियो, तालीम बचाओ जे ज़ोरदार नारा हणी अॻुवाननि पारां एहतजाजी रैली कढी दौलतपुर सिफर प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ जी क़यादत दानिश जोनेजो, सदाम डायरी, आसी भुट्टो, सलमान काके पोटो, नज़ीर सिंधी, ज़ुबैर माशी, फयाज़ सिंधी, इमरान सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे अॻुवाननि चयो त सिंध में तालीमी इदारा बंदि करण वारो अमल इंतिहाई ग़लति आहे। सिंध हुकूमत सिंध जा तालीमी इदारा बंदि करे सिंध जे अवाम खे जालत में धिकण जी कोशिश करे रही आहे। हुननि वधीक चयो त तालीमी इदारा बंदि करणु कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर तालीमी इदारा खोलिया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट करा फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़सत न्यूज़, दौलतपुर सिफर।